नाज़रीन ख़बर शामिल कयूं था कराची मां डेली रात न्यूज़ कराची जे ब्यूरो चीफ मंसूर चांदी मुताबिक़ कराची ओलह प्रेस क्लब जे नवनि चूंडियल उहिदेदारनि जो हलफ़ बर्दारी जो तक़रीब एक्सीलेंस कैरियर अली असगर पब्लिक स्कूल मुला ईसा बिरोही ॻोठ में मुनक़िद कयो वियो जिते ओलह प्रेस क्लब रजिस्टर कराची साल 2026 जी चूंडियल उहिदेदारनि जे हलफ़ बर्दारी तक़रीब प्रोग्राम मुनक़िद कयो वियो जंहिं ॾहीं त प्रोग्राम जा ऑर्गेनाइज़र सिंध मेमण इताद कराची डिवीज़न जे जनरल सेक्रेटरी सीनियर तालीमदान ज़हीर अहमद मेमण ऐं इंजीनियर मीरवली हुआ। प्रोग्राम जा महिमान ख़ासि मंगो पीर टाउन यूसी तेरहां जो चेयरमैन अली अकबर बिरोही ऐं तालीम सां सलाह ऑफिसर टीईओ ओलह नूरुद्दीन मस्तोई एईओ ओलह मीर हसन गबूल पीपल्स पार्टी अगवान अब्दुल सत्तार बिरोही जे निगरानी में कसमनामो थी गुज़रियो ऐं सिंध मेमण इत्तेहाद कराची डिवीज़न जे जनरल सेक्रेटरी ज़हीर अहमद मेमण ऐं इंजीनियर मीरवली पारां ओलह प्रेस क्लब कराची रजिस्टर जे उहिदेदारनि खे अजरक उठायो वियो। इन मौक़े ते ओलह प्रेस क्लब जे सदर मोहम्मद असगर पातणी जो चवणु हो त साफ़ी हमेशह हक़ सच जे इल्म अलॻ बुलंद कयो आहे। हलफ़ बर्दारी तक़रीब में ओलह प्रेस क्लब जे सदर असगर अली पातणी ऐं ॿियनि उहिदेदारनि ॿुधायो त सहाफ़त हिकु पैग़ामरी पेशो आहे जंहिं में मज़लूम अवाम जो तर्जुमान हमेशह हक़ सच सां गॾु बीही सहाफ़ती फ़र्ज़ अदा कंदो आहे। मज़लूम अवाम जो आवाज़ बणिजी आला ऐवाननि ताईं पहुचाइण में ग़लति सही जी निशानदेही कंदे हर विख ते ख़तरनि खे मुंहुं ॾेई पंहिंजो फ़र्ज़ अदा कंदो आहे।